रियासती ऐं आसपास में मुसलसल हलंदड़ बरसात तबाही मचाए छॾी। शहर जे हर पासे पाणी ई पाणी भीजी वियो। हेठियां वारा इलाइक़ा तलाउनि जो ॾेख ॾियण लॻा। शहर अंदरि पाणी निकाल जे निज़ाम दुरुस्त न हुजण सबबि बरसाती पाणी घरनि में दाख़िल थी वियो। समेत कचा घर ढही पट पइजी विया। हिकु औरत समेत 4 ॼणा ज़ख़्मी थियण जा इतला। रियासती यूसी दरिया ख़ान जलबाणी ॻोठ उर्स सोलंगी ॻोठ ॾातू मंगियो ॻोठ कासिम खाही कुंडा खाही यूसी कोट बहादुर दाली शहर ऐं ॿियनि इलाइक़नि में मुसलसल छुटियुनि कलाकनि खां हलंदड़ बरसाति तबाही मचाए छॾी। ॻोठनि खां शहरनि ताईं रोड रस्ता बंदि थी विया। इलाइक़े वासी सख़्तु परेशान। रियासती शहर समेत ॻोठ दीन मोहम्मद खरहर ॻोठ मंगो ॻोठ तुरपियो ऐं वस्तुड़ो ॻोठ मियाणी मल्हा ॻोठ जियंद कल्होड़ो ॻोठ नेवड़ो पट्टीअ समेत केतिरनि ई ॻोठनि में सभई कचा घर ढही पट थी विया। ग़रीब मारोड़ा घर ढही पट थियण सबबि हलंदड़ बरसाति में खुलियल आसमान हेठि वेठल। सरहदी वारनि खां जल्द वाहर करण जी अपील। मुसलसल बरसाति सबबि बिजली जा 20 फीट ट्रप थी विया, जंहिं सबबि इलाइक़े वासी गुज़िरियल 3 कलाकनि खां बिजली न हुजण सबबि मुश्किलातुनि जो शिकार बणियल। मुसलसल बरसाति सबबि वोण सब्ज़ी गाह जे फसल में पाणी बीहण सबबि सख़्तु नुक़सान जो ख़दशो, जॾहिं त अंब ज़ैतून केलनि जे बाग़नि खे पिणु सख़्तु नुक़सान पहुतो आहे। यादि रहे त मौसमियात खाते पारां अङारे ताईं बरसाति पवण जी अॻकथी कई आहे, पर ज़िले इंतिज़ामिया के बि ख़ातिर जोगा इंतज़ाम नाहिनि कया, जंहिं सबबि इलाइक़े वासियुनि खे को रिलीफ नाहे मिली सघियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।